ओ 22 लख हम चौरस महल मां हजरत उस्मान जी शहादत वारे वक्त में हजरत उस्मान जे शहादत वारे वक्त में यो इस्लाम हजरत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु 44 लख हम चौरस महल ताईं पहुंचायो केस ताईं पहुंचायो 44 लख हम चौरस महल पर दुनिया के करोड़ 20 लख मुरब्बा मील है कुरान जी दावा है हो वल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़ दीन सजी दुनिया में पहुंचंदो अबू बकर 9 लख हम चौरस महल ताईं पहुंचायो उमर हजरत उमर साईं 11 लख असांजे हजरत अबू बकर साईं 11 लख हजरत उमर साईं 22 लख हजरत उस्मान साईं 44 लख हजरत उस्मान साईं का पोइ हजरत अली साईं जी खिलाफत थी हजरत अली साईं का पोइ हजरत हसन साईं जी खिलाफत थी इहो दौर थोड़ो मुश्किल हो उन खां पोइ हजरत अमीर मुआविया हजरत अली साईं जी खिलाफत जी कुर्सी ते अची वेठा हजरत अमीर मुआविया सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु वॾा सां चो रज़ी अल्लाह ताला अन्हु 24 साल खिलाफत कई हजरत अमीर मुआविया जंहिं वक्त खलीफो थियो आहे उन वक्त संजे इस्लाम 44 लख मुरब्बा मील ताईं पहुतो आहे जंहिं वक्त हजरत अमीर मुआविया जी वफ़ात थी आहे उन वक्त इस्लाम संजे 65 लख 64,000 मुरब्बा मील ताईं पहुची चुको आहे नारे तकबीर अज़मत मुस्तफा शान सहाबा रसूल बा कमाल है उन जो कमाल वधंदो बीहंदो कोन रसूल जी सीरत आली है बीहंदी कोन वधंदी 65 लख 64,000 मुरब्बा मील ताईं हम चौरस महल ताईं हजरत अमीर मुआविया मुल्कन के फतह कयो है बहरी फौज हजरत अमीर मुआविया ठाई बैतुल्ला अल्लाह से अवा सभिन के उन जो दीदार कराए भई हथ मथे खणी चो है अल्लाह आमीन बैतुल्ला जो अल्लाह से अवा के दीदार कराए बैतुल्ला ते खिलाफ चाण वारो अमीर मुआविया थवे बैतुल्ला ते खिलाफ चाण वारो अमीर मुआविया है अमीर मुआविया वो अजीम इंसान है जे सहाबा मोकलिया वा जिन सहाबा जो कब्रूं अज पेशावर में आवा के मिलंदियूं असहाबे बाबा जो कब्रिस्तान आए हिन जेके हलिया हमरा 7 साला में उनन मा काफी दोस्त असहाबे बाबा जी कब्र जी ज़ियारत करे आया ये सहाबी केर हुआ अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जे खिलाफत जे ज़माने में काफिला खणी करे इस्लाम के पहुंचाण आया हुआ हजरत अमीर मुआविया खां पोइ इहो सिलसिलो हलियो उन दीन जी हर तरह सा तरवीज थी खिदमत थी केडी माल हारून रशीद पियो अचे केडी माल उमर बिन अब्दुल अजीज पियो अचे केडी माल केर पियो अचे खिलाफत वधंदी वई इन इस्लाम जी मेहनत कई अहमद बिन हंबल खां पुछ 10 लख हदीसन जो हाफिज आहे इमाम बुखारी खां पुछ लख हा हदीसन जो हाफिज आहे या बिन मईन खां पुछ हदीस जे राविन जो हाफिज आहे या बिन सईद कतान खां पुछ हदीस जे राविन जो हाफिज आहे अबू हनीफा खां पुछ इल्म जो बहर आहे इमाम शाफी खां पुछ इल्म जो बहर है इमाम मालिक खां पुछ इल्म जो बहर है यो दीन हलंदो रहो इस्लाम फैलजंदो रहो आखिरकार यो दौर आयो जो 14 सदीन खां पोए 13 सदीन खां पोए या पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिशन जो आई पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वरसे जो अल्लाह से वारिस हजरत शेखुल हिंद महमूद हसन जो बंदी रहमतुल्लाह अलैहि के बनायो जे सिर ते जेडी माल विरासत नबूवत जो ताज आयो उन वक्त उन दीन के फैलायो देवबंद जे अंदर मदरसो कायम थियो अज पूरी दुनिया जे अंदर दीन के फैलायो वियो है अल्हम्दुलिल्लाह दुनिया दी कुंजो कुर्छ ताईं दीन पहुंची चुको है मुफ्ती तकी साहब दामद बरकातुल आलिया पंहिंजे किताब में लिखियो त अल्लाह से मुके तौफीक ॾिनी ऐं दुनिया जे उन बेट ते वियस जंहिं बेट जे बारे में मशहूर है त दुनिया जो आखिरी बेट है उन खां अॻियां को बेट कोन्हे आई उते मस्जिद ठही पई हुई ऐं उन मस्जिद में इमाम असांजे मदरसे जो शागिर्द हो असांजे मदरसे जो शागिर्द हो मुंहिंजा दोस्तो अल्हम्दुलिल्लाह हिन वक्त पूरी दुनिया के अंदर इस्लाम पहुंची चुको है असांखे फख्र है त जंहिं दीन जी तरवीज अबू बकर कई जंहिं दीन जी तरवीज उमर कई जंहिं दीन जी तरवीज उस्मान कई जंहिं दीन जी तरवीज हैदर करार कई जंहिं दीन जी तरवीज ऐं उनखे तरक्की जेकॾहिं ॾियारी हसन ॾियारी हजरत इमाम हसन ॾियारी हजरत अमीर मुआविया ॾियारी हिननि अकाबरनि ॾियारी अल्हम्दुलिल्लाह अॼु असांजो तालुक जंहिं जमा सां आहे जंहिंजो नालो जमियत उलमा इस्लाम आहे आज वो भी इन ही दीन जी तरवीज करे दुनिया के दीन पहुंचाए रही है आज पाकिस्तान घूमी ॾिसो हर पाकिस्तान जे हर शहर के अंदर के मदरसो नजर इंदो या मदरसो इन जमियत उलमा इस्लाम की मेहनत है आज ॾिसो अगे दीन मस्जिदन ताईं हो अगे दीन मदरसन ताईं हो पर इन दीन के मस्जिदन ऐं मदरसन मां कढी करे पार्लियामेंट जे फ्लोर में असांजो हिकिड़ो शहर वेठो आहे जेको सॼी दुनिया जे कुफर जे अखियुनि में कंधो आहे अल्हम्दुलिल्लाह असांखे फख्र आहे त
अल्लाह से असांजो सिलसिला नसब सहाबा सां जोड़े छॾियो आहे। दुआ घुरो त मरण घड़ी ताईं अल्लाह सां इन दीन में क़बूल फरमाए। तकबीर। कायदे जमीयत मौलाना फजल रहमान। पैगंबर जो मिशन केड़ो है वयो अल्लमहुल किताब है। पैगंबर जो मिशन केड़ो है त पैगंबर दुनिया के किताब पढ़ी करे सिखाईंदो है। किताब में 3 किस्मन जा मसला आहिनि। कुरान में 3 किस्मन जा मसला आहिनि। पहिरियों मसलो कुरान करीम जे अंदर अकायद जो है। ॿियो मसलो कुरान करीम जे अंदर अमाल जो है। टियों मसलो कुरान करीम जे अंदर अखलाक जो है। इन करे कुरान करीम जी पहिरी वॾी सूरत है सूरत बकरा। तंहिंमें फरमायो वियो अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब अल्लाह जी फरमाए तो कामयाब इंसान उहे आहिनि जिन जो अक़ीदो ठीक ठाक हुजे। व युक़ीमून सलात जेके अमाल जा पाबंद हुजनि। व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून जेके जिन जा अखलाक चङा अची पंजनि। मुंहिंजा दोस्तो अल्हम्दुलिल्लाह इन्हनि टिन्हिनि शयुनि जी मेहनत जेकॾहिं हिन दौर में थी रही आहे त उहो मदारिस इस्लामी में थी रही आहे। कंहिंमें थी रही आहे ॻाल्हायो चओ मदारिस इस्लामी में थी रही आहे। अवां जा बच्चा उन्हनि जो अक़ीदो तॾहिं सुधरंदो जॾहिं मदरसे में ईंदा। अवां जा अक़ीदा तॾहिं सुधरंदा जॾहिं तबलीग जमात में निकिरंदा। तबलीग बि मदरसनि मां आई। मदरसा इहे बि दीन जा किला था अची पंजनि। हाणे अज़म करियो त जिन माण्हुनि असांखे अक़ीदा सुधारे करे ॾिना, जिन माण्हुनि असांजे अमाल जी इस्लाह कई आहे, जिन माण्हुनि असांजे अख़लाक जी इस्लाह कई आहे, अॼु अज़म करियो इंशाअल्लाहुल अज़ीज़ हाणे असां 2018 जी इलेक्शन में मुल्क जो इक़्तिदार बि उलमा जे हवाले कंदासीं इंशाअल्लाह। आहे इरादो मुंड या न मुंड आहे इंशाअल्लाह। 2018 जी इलेक्शन अचे पई। इन्हनि करपटन मां जान छॾायो जेके सभु फोरू ऐं लुटेरा। नवाज शरीफ फोरू, इमरान खान फोरू, बांदर ऐं बोलड़ो, आसिफ अली ज़रदारी त सुभान अल्लाह सब शय खाई वियो का भी शय कोन छॾई। अल्हम्दुलिल्लाह असांजी क़यादत बेदाग आहे। इन मौजू ते इंशाअल्लाह अचे पियो सेनेटर हाफ़िज़ अहमदुल्लाह अवां खे सम्झाईंदो त असांजो किरदार छा आहे। इंशाअल्लाह 2018 जी इलेक्शन में सिंध जो वज़ीर आला राशिद ख़ालिद मामून सुमरो इंशाअल्लाह। वॾा आवाज़ सां चओ केरु थींदो? राशिद ख़ालिद मामून सुमरो थींदो इंशाअल्लाह। ऐं पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर ऐं वज़ीर आज़म इंशाअल्लाह मौलाना फज़ल रहमान साहब। पोइ साईं सलीम नाराज़ न थिए इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं हिते उहो उहिदो साईं खे ॾेई छॾींदासीं। अल्लाह साईं खां दुआ आहे परवरदिगार आलम असांजो अचणु विहणु ॿुधणु क़बूल फरमाए। अल्लाह साईं असांजो ख़ात्मो ईमान ते फरमाए। वाह खुदा